बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थाट्स क्लास नंबर 22 बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। हिन वीडियो के अंदर असी छा पढ़ण वारा हूं मॉडल सेंटेंस छाजा पढ़ंदासीं छो त गुज़िरियल वीडियो के अंदर असां छा पढ़ियोसीं टू बी टेंस। हाणे टू बी टेंस जा मॉडल सेंटेंसेस आहिनि, कुछ हुन ते डिस्कस कंदासीं, हिक ट्रिक डिस्कस कंदासीं, पोइ हिन क्लास जो इख्तिताम कंदासीं। तो अचो त स्टार्ट कंदा पंहिंजी क्लास खे। हाणे ॾिसो हिकिड़ो जुमिलो आहे त ज़िंदगी ॾुखनि ऐं सुखनि जो हसीन संगम आहे। ठीक है, हाँ ॾिसो अड़े किस्म जा कमाल जा सेंटेंसेस वड़ा वड़ा सेंटेंसेस भी असांजे टू बी टेंस के अंदर थींदा आहिनि ऐं आहिनि। माना इनके छा चवंदा आहिनि, हल्का नहीं लेने का, इनके हल्को न वठंदो, ही कमाल जो आहे। उनजो छा आहे, लाइफ इज। अच्छा ॿुधो, हिनखे असां टू बी टेंस कीअं तसवुर कयोसीं। हिकु त उनजो हेल्पिंग वर्ब आहे, ॿियो ॾिसो स्टेट आहे, यानी हिन में कोई एक्शन न आहे। ठीक आहे, ज़िंदगी छा आहे, दुखन सुखन जो कॉम्बिनेशन है। हाणे में को भी ना हिकिड़ो मेलाप आहे। ॾिसो कीअं, लाइफ इज अ ब्यूटीफुल कॉम्बिनेशन ऑफ सारोज एंड जॉयज। जिंदगी दुखन सुखन जो खूबसूरत संगम आहे, मेलाप आहे। ॿियो आहे चंद्र सितारनि जे विच में आहे, चंद्र सितारनि जे विच में आहे। हाणे इहा चंद्र जी मौजूदगी आहे। ठीक है ना, ही अगर ये चवां त स्टेट आहे त हीअ छा आहे, चंद्र जी मौजूदगी आहे। त इन जो जुमिलो छा आहे, द मून इज अमंग द स्टार्स। अच्छा हिकिड़ी ॿियो मां तव्हांखे होमवर्क बि ॾियांव थो, हिते गॾोगॾु कंदा हलंदव। उहो इहो त तव्हां हिन जा इंट्रोगेटिव, नेगेटिव, एम्फेटिक मिसाल अगरि मां तव्हांखे चवां थो वाक़ई ज़िंदगी ॾुखनि सुखनि जो हसीन संगम आहे, त तव्हां छा कंदो, हिनखे लाइफ इज रियली अ ब्यूटीफुल कॉम्बिनेशन ऑफ सारोज एंड जॉयज। इन जा अहिड़ा जुमिला बि तव्हां ठाहींदव। माना सिर्फ इहो न आहे त मां हे सिर्फ तव्हांखे मॉडल सेंटेंस ॾियां थो, तव्हां हिनखे पाण सवाली नाकारी कीअं कंदव। लाइफ इज नॉट अ ब्यूटीफुल कॉम्बिनेशन ऑफ सारोस एंड जॉयज। ज़िंदगी दुखन सुखन जो हसीन संगम न आहे। मिसाल हो चवंदा आहिनि न, यार तोखे कहिड़ी ख़बर, लाइफ इज नॉट बेड ऑफ रोज़ेस। तो ख़बर ना है, ज़िंदगी गुलनि जी सेज न आहे त बस तव्हां जिते तव्हां बस अची टेकिजी वेंदो। ज़िंदगीअ में वॾा कंडा आहिनि। ठीक है ना। सो ये असां छा कंदासीं, ये जुमिला टू बी टेंस में ही ठहंदा आहिनि ऐं सभई स्ट्रक्चर तव्हांखे कमु करणो पवंदो। जेको मां तव्हांखे हिकिड़ो स्ट्रक्चर सॼो ॿुधायो न, त हेल्पिंग वर्ब अॻियो रखंदो, नॉट रखंदो, तव्हां होशियार आहियो, ज़रूरु हिनखे करे वेंदो। ॿियो नंबर आहे द मून इज नॉट अमंग द स्टार। हाणे नॉट मां लॻाईमांसि, मां हिनखे मां नेगेटिव कयमि। तव्हां हिनजो जेको ठाहे, मिसाल इज मून अमंग द स्टार्स, सवाल जी निशानी ॾींदव, छा चंड सितारनि जे विच में आहे? यस आहे। ॿियो नंबर, टियों नंबर आहे कानून अंधो आहे, लॉ इज ब्लाइंड। ओ हेलो मिस्टर, लॉ इज नॉट ब्लाइंड। ठीक आहे, त कानून अंधो न आहे। हाणे इहो कहिड़ो सेंटेंस आहे, नेगेटिव आहे, पर हिते असांजो अफर्मेटिव सेंटेंस आहे, हाकारी सेंटेंस हिते इस्तेमालु थियल आहे, सो हिन जी ॻाल्हि इहा थी हले। चौथों नंबर आहे स्प्रिंग इज द सीज़न ऑफ फ्लावर्स। छा आहे, बहार गुलनि जी मौसम आहे। हाणे अगरि मां इएं चवां त बहार गुलनि जी मौसम न आहे, त छा चवंदासीं, स्प्रिंग इज नॉट सीज़न ऑफ फ्लावर्स। ठीक है, त उहा मौसम न आहे। अगरि मां चवां त हिनखे सवाली कयो, त सवाली करण लाइ तव्हांखे छा करिणो आहे, जेको हेल्पिंग वर्ब आहे, हिन जे अंदरि हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे? ठीक आहे, कहिड़ो आहे, ओहे इनखे अॻियां खणी अचो, इज स्प्रिंग द सीज़न ऑफ फ्लावर्स। छा बहार गुलनि जी मौसम आहे, तव्हां हिनजो चेंज कंदव। अच्छा पंजो नंबर आहे तालीम खां सवाइ इंसान अंधो आहे। मां तव्हांखे वरी बि चवंदुमि टू बी टेंस जो इस्तेमालु वसी आहे। हाणे ख़बर अथव असां सां मसइलो किथे थींदो आहे, मसइलो थींदो आहे साईं असां संगम, हसीन, दुख सुख, इन जी अंग्रेज़ी। हाणे मां हिते लिखी आहे न, तव्हां छा कंदव, जेके बि नंढड़ा ॿार न्याणियूं असांजी वीडियो ॾिसनि थियूं, इहे पंहिंजो वर्ड बुक ज़रूरु ठाहिनि। जिते जिते तव्हांखे नओं वर्ड मिले उनखे नोट करे छॾियो, त जीअं तव्हां इन सां गॾोगॾु, इन कोर्स सां गॾोगॾु तव्हांजी वोकेबलरी बि स्ट्रॉन्ग थिए। असां वोकेबलरी जो असांजी टीम अलॻि बि इंतज़ाम कयो आहे, पर ही जेके तव्हांखे हिन जे अंदरि बि नवां नवां वर्ड्स मिलनि, इन्हनि खे नोट कयो। सही आहे। हाणे चवंदा मैन इज ब्लाइंड विदाउट एजुकेशन। इंसान तालीम खां सवाइ इंसान अंधो आहे। ठीक है ना, तालीम खां सवाइ इंसान अंधो आहे। मैन इज ब्लाइंड विदाउट एजुकेशन। सो अगरि मां तव्हांखे चवां हिन जो मूंखे एम्फेटिक सेंटेंस, एम्फेटिक सेंटेंस छा ठहंदो आहे पुट, रियली सां ठहंदो आहे। मां चवंदुमि इंसान वाक़ई तालीम खां सवाइ अंधो आहे, त मां छा चवंदुमि, मैन इज रियली। ॾिसो रियली मां किथे लॻाईंदुमि, उहो हिते रियली
blind without education man is really माना helping verb खां बाद में so ही कुछ मॉडल सेंटेंसेस हुया हाणे हिकिड़ी नंढड़ी ट्रिक आहे या नंढड़ी पॉइंट आहे खणी चवां पंहिंजी कॉपी में ज़रूर नोट कंदो उनखे था डिस्कस कयूं हाणे मां हिकिड़ी पॉइंट लिखी आहे इन पॉइंट खे तव्हां ज़रूर पंहिंजे ज़हन में रखंदव ऐं मां तव्हांखे छा चयुमि त जेके असांजो हर नंढो नंढो क्लास आहे उहो अॻिते असांखे सपोर्ट कंदो मिसाल कीअं चए थो डोंट यूज़ आर्टिकल विथ ओनली एडजेक्टिव यानी कहीं भी एडजेक्टिव खाली एडजेक्टिव सां आर्टिकल इस्तेमाल न कयो हाणे आर्टिकल ॾिसो अ ऐं एन मां पहिरें ई मुंहिंजे ख्याल में वीडियो जेको हुयो जंहिंमें असां ABC पढ़ीसीं हुन मां तव्हांखे एप्पल एन एप्पल बॉय इहे सभु तव्हांखे मां सम्झाए छॾिया हुयमि चए थो खाली एडजेक्टिव सां आर्टिकल इस्तेमाल न कयो ॾिसो कीअं हाणे जेका पुअर आहे यानी इहा जेका गुरबत आहे या हिकिड़ी जेका एडजेक्टिव आहे सही आहे हाणे जुमिलो आहे आई एम अ पुअर यानी मां हिकु ग़रीब आहियां यादि रखी छॾियो त असां कॾहिं बि खाली एडजेक्टिव सां आर्टिकल जो इस्तेमाल न कंदासीं हे जुमिलो थी वेंदो इनकरेक्ट करेक्ट जुमिलो कहिड़ो आहे आई एम पुअर ठीकु आहे फुल स्टॉप हाणे ॾिसो आर्टिकल कंहिं महिल इस्तेमालु कंदो जंहिं महिल उन एडजेक्टिव सां प्लस में नाउन बि हुजे यानी जॾहिं उन एडजेक्टिव सां गॾु नाउन खणो था न पोइ तव्हां उनखे आर्टिकल खे इस्तेमालु करे सघो था आई एम अ पुअर मैन आई कांट अफोर्ड इट माना मां हिनखे अफोर्ड नथो करे सघां मां हिकु ग़रीब माण्हू आहियां सो हाणे आर्टिकल असां उते इस्तेमालु कंदासीं जॾहिं एडजेक्टिव अचे ऐं प्लस में हुन सां बाबा नाउन बि इस्तेमालु कयो तॾहिं जेको आहे तव्हां हुन आर्टिकल जो इस्तेमालु कंदव हाणे ॾिसो नंढड़ी शइ आहे पर अगरि तव्हांखे करेक्ट इनकरेक्ट सेंटेंस जे अंदरि अचे ऐं तव्हां पाण इस्तेमालु कयो था मिसाल हिकिड़ो शी इज़ अ ब्यूटीफुल दैट्स टोटली रॉन्ग उहो कीअं ॾिसो शी इज़ अ ब्यूटीफुल ग़लति आहे छाजे करे त तव्हां ब्यूटीफुल जे अॻियां को नाउन ई इस्तेमालु नथा कयो जॾहिं नाउन इस्तेमालु नथा कयो त असांखे ख़बर आहे असूल जी त आर्टिकल इस्तेमालु न थींदो आहे उन खां पोइ अचो शी इज़ ब्यूटीफुल ओके आहे ग्रीन टिक लगायो छाजे करे त बाबा ठीकु आहे एडजेक्टिव लगाई ते पर आर्टिकल न आहे हाणे शी इज़ अ ब्यूटीफुल गर्ल यानी मां आर्टिकल इस्तेमालु कंदुसि किथे जॾहिं एडजेक्टिव सां गॾु नाउन बि इस्तेमालु थिए त हिनखे असां ग्रीन टिक लगाए छॾींदासीं ॿियो आहे अहमद इज़ एन ऑनेस्ट अहमद हिकु ईमानदार आहे न असां हिते एन इस्तेमालु नथा करे सघूं छाजे करे इस्तेमालु नथा करे सघूं त जेको तव्हां ऑनेस्ट इस्तेमालु कयो आहे ईमानदार इस्तेमालु कयो आहे या एडजेक्टिव ऐं एडजेक्टिव जे अॻियां तव्हां नाउन रखियो ई न आहे त असां हिनखे ग़लति कंदासीं हीअ अहमद इज़ ऑनेस्ट ग्रीन टिक ओके छाजे करे त असांखे हिते आर्टिकल इस्तेमालु कयो आहे ठीकु आहे डायरेक्ट असां एडजेक्टिव इस्तेमालु कई आहे थर्ड वन इज़ अहमद इज़ एन ऑनेस्ट मैन वेरी गुड इहो ओके आहे छो त तव्हां एडजेक्टिव सां गॾु नाउन खे बि इस्तेमालु कयो आहे चोथों नंबर एग्जाम्पल आहे असलम इज़ अ क्लेवर छा ई सही आहे हाणे तव्हां ॿुधाईंदव न आहे सही छाजे करे त तव्हां सर जेका इहा एडजेक्टिव इस्तेमालु कई आहे उन में तव्हां जेको आर्टिकल खणी आया हो अॻियां नाउन ई कोन्हे न करे इहो ग़लति आहे ठीकु आहे न केॾा नंढड़ा जुमिला नंढड़ा कंसेप्ट मां ग़लतियूं कंदा आहियूं ॿियो असलम इज़ क्लेवर इहो ओके आहे छो त हिन ठीकु आहे हुन जेका एडजेक्टिव इस्तेमालु कई आहे त हुते आर्टिकल न आहे पर जे आर्टिकल कंदव त तव्हांखे ज़रूरी आहे असलम इज़ अ क्लेवर बॉय ठीकु आहे न हिते नाउन आहे हिन जे करे असां हिते कयो आहे अच्छा हिकिड़ी ॿी पॉइंट तव्हां इहा ॻाल्हि ज़हन में रखंदव त चए थो वेन देयर आर 3 पर्सन्स इन वन सेंटेंस कॾहिं कॾहिं अहिड़ी नौबत अची वेंदी आहे त असां 3 शख़्स हिकु जुमिले में इस्तेमालु कंदा आहियूं मिसाल कीअं असां 3 ॼणा दोस्त बीठा आहियूं मां तव्हां ऐं ही ठीकु आहे असां स्कूल में आहियूं या 6वीं क्लास में आहियूं 7वीं क्लास में आहियूं या मिसाल हिकिड़ो मां असलम ऐं तूं दोस्त आहियूं हाणे ॾिसो न हिकिड़े सेंटेंस में 3 माण्हू कॾहिं इस्तेमालु थियनि था त पोइ छा कयूं चए थो प्लेस सेकंड पर्सन पहिरियों यादि रखी छॾियो जुमिले जी तरतीब सही ईअं आहे त पहिरियों सेकंड पर्सन रखो ॿियो रखो थर्ड पर्सन पहिरें नंबर ते हिनखे रखो थर्ड पर्सन कहिड़ा आहिनि मां तव्हांखे पढ़ाया हुया प्रोनाउन में थर्ड पर्सन कहिड़ा आहिनि ही शी इट या कोई बि नालो फर्स्ट पर्सन कहिड़ो आहे आई यानी मां सेकंड पर्सन कहिड़ो आहे यू त पहिरियों रखंदव तव्हां सेकंड पर्सन पोइ रखंदव थर्ड पर्सन देन फर्स्ट पर्सन पोइ पाण खे यानी इन त आई यू एंड अली आर फ्रेंड्स ईअं न तरतीब कहिड़ी रखंदासीं पहिरियों सेकंड पोइ थर्ड पोइ फर्स्ट हीअ बि तव्हां पंहिंजी कॉपी में ज़रूरु नोट कंदव जे मिसाल मां हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे यू ही एंड आई आर फ्रेंड्स
तूं ही ऐं मां। हाणे सिंधीअ में भले मां लिखां हीअं मां ही ऐं तूं कीअं बि लिखूं, पर जॾहिं सेंटेंस असां हिनखे कन्वर्ट कंदासीं त पोइ असां हिन तरतीब हीअं रखंदासीं, यू ही एंड आई। पहिरियों छा रखियो अथई, सेकंड पर्सन, पोइ थर्ड पर्सन, पोइ फर्स्ट पर्सन, दोस्त आहियूं। ॿियो आहे यू शी एंड आई आर एजुकेटेड, तूं मां ऐं उहा पढ़िया लिखिया आहियूं या पढ़ियल आहियूं। चौथों आहे यू असलम एंड आई। हाणे तव्हां ॾिसो, पहिरियों सेकंड पर्सन, पोइ थर्ड, हे सेकंड पर्सन आहे, हे थर्ड पर्सन आहे, पोइ फर्स्ट पर्सन आहे, पोइ असां रखूं था आर अंडर रेस्ट, माना तूं मां ऐं असलम ज़ेरे हिरासत आहियूं या हिरासत में आहियूं। सो हीअ पॉइंट बि ज़रूरी आहे त तव्हां हिन में नोट करे छॾियो, छो त हे असां टू बी टेंस में ॾिसो इस्तेमालु कंदा आहियूं। हिते ॾिसो कोई बि एक्शन कोन्हे ऐं हिकिड़ी हालत आहे, दोस्त ऐं इहे सभु ॻाल्हियूं जेके आम आहिनि, पर कॾहिं बि असां अहिड़े क़िस्म जी सिचुएशन अचे त पोइ अच्छा जॾहिं ॿिनि जो ज़िक्र अचे तॾहिं बि ईअं कंदो, मिसाल हिकिड़ो यू एंड आई, ईअं न कंदो त आई एंड यू, पोइ बि उते इहा तरतीब रखंदव। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। हिन वीडियो जे अंदरि जेके असां 3 शयूं पढ़ियूंसीं, मॉडल सेंटेंसिस पढ़ियासीं, ॿियो छा पढ़ियोसीं, ट्रिक पढ़ीसीं यानी करेक्ट इनकरेक्ट पढ़ियासीं, हिकिड़ी पॉइंट पढ़ीसीं, ऐं उन खां पोइ असां इहो पढ़ियोसीं त हीअ हिकिड़ी तरतीब रखबी आहे। उमेद आहे त हीअ क्लास तव्हांजे लाइ ज़रूरु काराइतो साबित थींदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में कंहिं नई पॉइंट सां गॾु। तेसिताईं गॾिजो असां सिंधी थॉट्स जी टीम सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।